वाक़िया अहम ख़बर खां आख़िरी नालो नेब चेयरमैन नवाज शरीफ ख़िलाफ़ अल अज़ीज़िया ऐं फ्लैगशिप केसेस जी ज़िमनी रेफरेंस खे नेब में दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रियनि मूजिब नेब पारां ॿई ज़िमनी रेफरेंसेस एहतसाब अदालत में अॼु दाख़िल कया वेंदा। नवाज शरीफ हसन ऐं हुसैन नवाज ख़िलाफ़ शाहिद खे ज़िमनी रेफरेंस जो हिस्सो बणायो वियो आहे। ज़िमनी रेफरेंसेस में हसन ऐं हुसैन नवाज ऐं ऑफशोर कंपनियुनि जा नवां तफ़सील बि शामिल कया विया आहिनि। वाक़िया अहम ख़बर खां आख़िरी नालो पिया नेब चेयरमैन नवाज शरीफ ख़िलाफ़ अल अज़ीज़िया ऐं फ्लैगशिप केसेस जी ज़िमनी रेफरेंस खे नेब में दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रियनि मूजिब नेब पारां ॿई ज़िमनी रेफरेंसेस एहतसाब अदालत में अॼु दाख़िल कया वेंदा। नवाज शरीफ हसन ऐं हुसैन नवाज ख़िलाफ़ शाहिद खे ज़िमनी रेफरेंस जो हिस्सो बणायो वियो आहे। ज़िमनी रेफरेंसेस में हसन ऐं हुसैन नवाज ऐं ऑफशोर कंपनियुनि जा नवां तफ़सील बि शामिल कया विया आहिनि। नेब चेयरमैन नवाज शरीफ ख़िलाफ़ अल अज़ीज़िया ऐं फ्लैगशिप केसेस जी ज़िमनी रेफरेंस खे नेब में दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रियनि मूजिब नेब पारां ॿई ज़िमनी रेफरेंसेस एहतसाब अदालत में अॼु दाख़िल कया वेंदा। नवाज शरीफ हसन ऐं हुसैन नवाज ख़िलाफ़ शाहिद खे ज़िमनी रेफरेंस जो हिस्सो बणायो वियो आहे। ज़िमनी रेफरेंसेस में हसन ऐं हुसैन नवाज ऐं ऑफशोर कंपनियुनि जा नवां तफ़सील बि शामिल कया विया आहिनि।